ऑपरेशन थो हले जनरल ऑपरेशन आवा छा है देवबंदी तो ऑपरेशन पिता कढूं न सही पाण समझे कोन थो पाण सुञातो कोन थी छा गंद लिखियो थी आई वरी तू ब्रेलियत के कुफर थो चवे जे तो से असांजे हाफ़िज़ देवबंदीअ खे कंहिं ॿुधायो त साईं शादीअ में ॾाढो मज़ो आहे हिन चयो भेणा मज़ो आहे त वठा जोर करे मेहनत करे कोशिश करे मिनथू करे किथां का मिड़ई शादी वञी के जंहिंमहिल थी शादी रात थी तमल हाणे हिन खे ख़बर हुई कान त मज़ो छाखे चइबो आहे हे किताब थो लिखे अब अब्दुल रहीम नथो चवे जेकॾहिं मां ग़लति चवां त मुंहिंजी तकीर टेप थी थिए कोरट ताईं ॿधल हा जे कोरट में साबित कयां त पोइ चओ देवबंदीअ ते लानत आहे चओ देवबंदीअ ते देवबंदीअ ते देवबंदीअ ते जेकॾहिं मां साबित न करे सघां ऐं हवालो ग़लति हुजे ऐं तव्हांजो किताब न हुजे त पोइ कोर्ट खे जेका वणे सा मूंखे सज़ा ॾे ठीकु आहे न साईं जे तो उन हाफ़िज़ छा चयो त हाणे मज़ो कीअं वठां ज़ाल खे सुम्हारे के ॻाल्हियूं इशारे सां कबियूं ॾाढे न चइबो सम्झो था न साईं ज़ाल खे सुम्हारे कहिड़ो आहे साईं देवबंदी पोइ छा कयईं जो मानी खणी आयो मानी छा खणी आयो ॾाढे चओ डगड़ी ओफराटो मानी छा चवंदा हो ॿियो अलाए मानी मानी खणी माईअ जी हाणे मज़ो चई न हुनखे त शादीअ में मज़ो आहे हिन छा कयो जो मानीअ जो टुकुर भञी सम्झो था न साईं मानीअ जो टुकुर भञी हुते लॻाए वरी चखे पियो हे लिखियो पियो आहे लिखियो पियो आहे इहो पढ़ी ॿुधाए मां हे लिखियो पियो आहे अञा छा तोखे ॿुधाए अचो ॾेखारियांव अचो हिते जो हिते ॾेखारियां पर लहदुसी कोन को हे पियो आहे तज़किरतु रशीद किताब आहे चए थो त सॼी राति वो टुकुर हथ में होॾे बि लॻाए चखे बि सुबुह ताईं हमरा के का शइ कान आई सुबह जो उथियो वो जंहिं दोस्त चयोसि न त शादी में मजा है कि तुम बड़ा बेहया है कि क्यों कि मैंने सारी रात लोटी लगा लगा के खाई है न मुझे कड़वी मालूम हुई न मुझे मीठी मालूम हुई मजा खाक है कैसा मजा है झूठ बोलता है मैंने सारी रात रोटी लगाई है वाह अरे देवबंदी साहब वाह वाह वरी हिननि जो बुजुर्ग आहे खुदा शल खानो खराब करे खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है खुदा नबी जे गुस्ताख के ख्वार कंदो आहे चओ चओ खुदा नबी जे गुस्ताखन के ख्वार कंदो आहे ज़लील कंदो आहे हे अल्लाह जे नबी जा गुस्ताख बेअदब अरे बेअदब गुस्ताखो अवा के खुदा जी जात बाबरकात कार विधो आहे अवा पंहिंजे मलफूज़ातूं लिखियूं आहिनि अवा पंहिंजूं ॿियो हिन में किताब लिखियो पियो आहे साॻो अरवाह सलाह सां गॾिजां साईं अब आडे बुधाया नाराज तो कौन था जो ना अरवा सलाह सा कर ए जो सो साल है ना थका तना हो बताता मज़ो वनी वठो यो देवबंदन वारे मज़े को खुदा बचाइंदो है